रियासत रियासत। साहब भूरल खान जे बराबर में वेहण लाइ असांजा वॾा ऑफिसर उहे बि हिमत न सारे सघिया। तूं ऐं मां भूरल खान जे पेरनि जी धूड़ बि न आहियूं। बस करीम पाण खे एतिरो बि न किराए जो असांजी पातल वर्दीअ ते माण्हू असां ते तबकिन। इन भूरल खान खे कानून जी ताक़त ॾेखारणी पवंदी। भलो लाइ ॾिसो साहब, मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे, हितां जो कानून, हितां जो कोर्ट, हितां जी अदालत रईस भूरल खान ई आहे। हितां जे अच्छे कार्य जा मालिक बि उहे आहिनि। भूरल खान जो हर हुकुम अवल ऐं आख़िर हूंदो आहे। पर हिते कानून जी बालादस्तीअ खे क़ाइमु करणो आहे। अचूं था। हलो साहब। मां अॼु ताईं पंहिंजी काई बि ख्वाहिश तव्हांजे अॻे ज़ाहिर न कई आहे। तव्हांजी जी में जी कयो आहे। ॾिस गुलनार, माण्हू ख्वाहिशूं उते ज़ाहिर कंदो आहे जिथे उनखे सुख न मिलियल हुजनि। हिते तोखे हर शइ बग़ैर चवण जे मिली वेंदी आहे ऐं हिते हर सुख मौजूदु आहे। पोइ तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे जो शिकायत बि करी? हिकु औरत जे लाइ हुनजे मुड़ुस जो साथ न हुजे त बाक़ी हुनजे लाइ सभु सहूलियतूं दुनिया जूं अज़ाब बणिजी वेंदियूं आहिनि। मां तोखे ठुकरायो न आहे, मुंहिंजो साथ तोसां ई आहे। तव्हां 2-3 महीना त शहर रहंदा आहियो, 2 ॾींहं हिते रहंदा आहियो। कॾहिं इहो सोचो थो त बाक़ी ॾींहं मुंहिंजा कीअं गुज़रंदा आहिनि? गुलनार, तोखे त ख़बर आहे हिन ॻोठाणी ज़िंदगी में मुंहिंजी दिलि भरिजी वई आहे। इहे 2 ॾींहं बि तुंहिंजे अम्मा ऐं बाबा साईं जे करे ईंदो आहियां। मां तव्हां सां ज़ोर नथी कयां त मुकमल तौरु तव्हां हिते रही पओ, पर मूंखे बि पाण सां गॾु शहर वठी हलो न। अम्मा ऐं बाबा अकेला थी पवंदा ऐं तोखे अम्मा ऐं बाबा सां हिते रहणो पवंदो। पर जी गुंजाइश ई नाहे ऐं नई बहस कर। ही मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। फ़क़ीरा, दिलशेर यारनि जो यार आहे। तव्हां मुंहिंजी ख़िदमत कई या मुंहिंजे मथां उधार रही। जॾहिं तव्हांजी दिलि चए हिन जो उजूरो घुरी सघो था। दिलशेर ॿीणो वापसि कंदो। दिलशेर ख़ान, असां यारनि जा यार ऐं सॼणनि जा सॼणा आहियूं। तव्हांजी ही ख़िदमत कंहिं लालच लोभ खां हटी करे कई आहे। महल ते मुड़सनि खे आज़माइबो आहे। जॾहिं को अहिड़ो वक़्तु आयो तव्हांखे बि लाज़मी आज़माइबो। ज़रूरु आज़माइजो। असां तव्हांजी आज़माइश ते पूरा लहंदासीं। जेकॾहिं ख़िदमत में का खोट रहिजी वई हुजे त हुकुम कयो, उहा बि पूरी करे वठो। फ़क़ीरा, लख कुर्ब थी विया तव्हांजा। हाणे तव्हां खां असां इजाज़त घुरंदासीं। ही तव्हांजो पंहिंजो तॾो आहे। जॾहिं बि दिलि घुरे त हलाईंदा। ज़रूरु ईंदासीं। अदा फ़क़ीरा, छा हिन सूबेदार मथां भरोसो करे सघिजे थो? फाज़ल, तूं ॿुधो कोन अथई? हिफुड़ न गोश्त पुलिस वारो न गोश्त।
इन जो असां में मतिलबु आहे ऐं असांजो हिन में। जेसीं ताईं हिक ॿिए जा मतिलबु आहे तेसीं ताईं हू असांजे कमु ईंदो ऐं असां उन जे कमु ईंदासीं। अम्मा मां ज़मीन तां चकर थो हणी अचां। पुट कादन खे पाण सां गॾु वठी वञिजां। अम्मा मुंहिंजी जान खे को बि ख़तरो न आहे, पोइ कादन खे गॾु छो वठी वञा? अरे बाबा तूं कादन खे पाण सां गॾु न बि वठी वेंदे न त हू तोसां निकिरी पवंदो, छो त हू तुंहिंजी माउ जो पढ़ाइल आहे पुटु। एहतियात लाज़मी आहे साईं। मिरुन जो वलर त मुंहिंजे साम्हूं आहे। पंहिंजी हैसियत ऐं औकात खां घणो वधी पियो ॻाल्हायूं कादन। शुक्र कर बादल जो मां पाण खे रोके रखियो आहे। हाणे दिलमुराद ख़ान ॿार त कोन्हे जो हुननि जे हवाई फायरिंग खां डिॼी वञे। पर तव्हांखे त ख़बर आहे त दिलमुराद खे बारूद ऐं हुनजी धप खां केॾी नफ़रत आहे। हिन लाइ त हू हिते अचण ई पसंदि नथो करे। जी अम्मा मूंखे बि चए पियो त मां हिते 2 ॾींहं रहंदसि, एॾे खां वधीक न रहंदसि। रियासत 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 कोड़ी अॼु ने दिलमुराद ख़ान जो इम्तिहान हाणे ॾिसणो ई हुआ त हू हिन इम्तिहान में केतिरे क़दुरु पास थो थिए। निहाल तो अॼु ॾींहं ताईं पंहिंजे पुटनि खे उबता सुबता ॾस ॾिना आहिनि, ख़बर ई नथी पवे त आख़िर तुंहिंजे दिमाग़ में हले छा थो। कोड़ी हिन निहाल ख़ान जे दिमाग़ में अहिड़ो हिकिड़ो शैतान वेठल आहे जंहिंजी सोच सभिनी खां मथे आहे। जेकॾहिं तुंहिंजी सोच मथे हुजे हा न त अॼु ॾींहं ताईं तूं हिन भक्तीअ खे शिकस्त ॾेई छॾी हा। लॻे थो त माई भक्तीअ जी सोच तोखां मथे आहे, तॾहिं त तूं हुनखे हाराए नथो सघीं। इन दिलमुराद ऐं बूरल ख़ान जो मुंहिंजे मथां पूरो भरोसो आहे, एतमाद आहे। बल्कि
पर इन माई बख़्तीअ जो शक मां पंहिंजो पाण जे मथां लाहे ई नथो सघां। इन माईअ जो शक तो मथां मरण घड़ीअ ताईं ख़तमु नाहे थियणो। जंहिं जंहिं बि निहाल ख़ान सां फिटायो उहे सभु जा सभु निपूजी विया। बस सब्र कर, विसजाए। जल्द अज जल्द इन माई बख़्तीअ खे तूं पंहिंजनि पेरनि में ॾिसंदी आहीं, पेरनि में। अलाह करे उहो ॾींहुं अचे ऐं उन ॾींहुं ॾिसण खां पोइ ई मां मरंदमि। हा फकीरा, ही वरी कहिड़ी मज़ाक आहे? यार कादन सूअर फसलनि जो ज़यान कनि पिया, उन्हनि खे तड़े कढण छा ग़लत अमल आहे? फकीरा, निरुनि जो वलर त मुंहिंजे साम्हूं आहे। पंहिंजी हैसियत ऐं औकात खां घणो वधी पियो ॻाल्हाईं कादन। शुक्र कर बादल जो मां पाण खे रोके रखियो आहे। जेकॾहिं मां तव्हांखे पंहिंजी औकात ॾेखारियां न त तव्हां सभु जो सभु मुंहिंजे क़दमनि में हूंदव। ज़ुबान संभाले ॻाल्हाए कादन। फकीरा, न कादन न। इहो तव्हां सुठो नथा कयो। असांखे 5000 एकड़ ज़मीन आहे, उन्हनि मां वञी सूअर कढो। ऐं जेकॾहिं बारूद जी ज़रूरत पएव न, उहो बि खणी वञिजो। ऐं हाणे हलण जी कयो ऐं वञी पंहिंजो कमु कयो। ख़ुदा कुझु कुआ बि बिरनि में लिकल आहिनि, हल तूं उन्हनि खे तड़े कढूं हली। हलो। हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत, रियासत, रियासत। जॾहिं बि दिलमुराद खान ॻोठ ठाहियो आहे, फ़कीर ऐं बादल हवाई फायरिंग करे हुनखे हरासा करण जी कोशिश कई आहे। पाण खे संभाल फकीर, पाण खे संभाल। हाणे दिलमुराद खान ॿार त कोन्हे जो हुननि जे हवाई फायरिंग खां डिॼी वञे। पर तव्हांखे त ख़बर आहे त दिलमुराद खे बारूद ऐं हुनजी धप खां केॾी नफ़रत आहे। हिन लाइ त हू हिते अचण ई पसंदि नथो करे। जी अम्मा, मूंखे बि चए पियो त मां हिते 2 ॾींहं रहंदसि, एॾे खां वधीक न रहंदसि। पर जेकॾहिं इहा ई हालत रही त हू 2 ॾींहं बि हिते न रही सघंदो। मां वञी अदाई हुजे ॿारनि खे सम्झायां थो, हू आईंदा अहिड़ी हरकत कोन कंदा। पर तव्हां केतिरा दफ़ा हुननि खे सम्झाईंदो, केतिरा दफ़ा तव्हां हुननि खे सम्झायो आहे, पर हर दफ़े हू पंहिंजी उन छछो राइब खां बाज़ नथा अचनि। पोइ चकर बि दिलमुराद खान आयो ऐं हुननि हुनजी गाॾी मथां हवाई फायरिंग कई।
त हुननि कहिड़ो बहानो ठाहियो त असां दिलमुराद खान जो इस्तक़बाल कयूं पिया। हिन चकर तव्हां न साईं, तव्हां न। हिन चकर तव्हांजे भाउ जे छोरनि खे सम्झाइण मां पाण वेंदसि, पाण। रुगो हिकु चकर कादन वापसि अचे ऐं इहा ख़बर पवे त फ़क़ीरे वारनि कहिड़ो बहानो करे हुन मथां फायरिंग कई आहे। इन्हें दिलमुराद खे रियासत में पेर खोड़णी न ॾियो। कमु सुठो करे आया आहियूं, सुभाणे तव्हांखे नज़र बि कोन ईंदो। जीअं शहर लाइ निकिरंदो त हुन जो ॿियो इस्तक़बाल करे छॾींदासीं। हिते जेतिरा ॾींहं रहंदो बारूद जी बूं सिंघंदो रहंदो। साहब, हिते जंहिंसां बि नाइंसाफ़ी थींदी आहे उहो पंहिंजी फरियाद खणी रईस भूरल खान ॾे वेंदो आहे ऐं उते केस दाख़िल थींदा आहिनि ऐं उते ई मसइला हल थींदा आहिनि। हिन जो मक़सदु त हितां जो कानून भूरल खान वटि क़ैद आहे। रियासत 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 वाह, ॾाढो भलो कमु, ॾाढो सुठो कमु। बाक़ी हाणे अदा भूरल जे छोरे सां अहिड़ी हालत कयो, अहिड़ी त हालत कयो जो जितां बि लॻे न इहे वाइड़ी कुती वांगुरु लौणा हणंदो वञे। वाइड़ी कुती वाह ते, मालकनि जे लेखे शिकार ते। ॿ फ़ायर छा ॿुधाई, गाॾी मां लही वञी कमरे में पनाह वरितई। हाणे अदा वरी हुन मोतबर जे मथां सॼी रियासत जी पग हुन जे मथे ते रखंदो। जॾहिं माण्हू पंहिंजी हिफ़ाज़त पाण नथो करे सघे, रियासत जे माण्हू जी कहिड़ी हिफ़ाज़त कंदो। अॼु कमु भलो करे आया आहियूं न बाबा। बदिरा अञा बि हुनखे हिकिड़ी उछल ॾियो, थोरी न धधक चाढ़ियो सां शहर ॾांहुं रुख करियां। ॻाल्हि ॿुधो, इन्हें दिलमुराद खे रियासत में पेर खोड़णी न ॾियो। कमु सुठो करे आया आहियूं, सुभाणे तव्हांखे नज़र बि कोन ईंदो। जीअं शहर लाइ निकिरंदो त हुन जो ॿियो इस्तक़बाल करे छॾींदासीं। हिते जेतिरा ॾींहं रहंदो बारूद जी बूं सिंघंदो रहंदो। दिलमुराद खे हितां जी हवा रास अचणी कोन ॾींदासीं। जीअं न कंहिं माण्हू जे दिल दिमाग़ में भूत जो ख़ौफ़ सवार थी वेंदो आहे, हीअं दिलमुराद खान मथां असांजो ख़ौफ़ हावी थी वियो आहे। अदा फ़क़ीर, दिलमुराद खान खे रस्ते तां हटाइण को मसइलो कोन्हे। सभ खां पहिरियां चाचा भूरल खान जो को न को बिलो करणो पवंदो। हा, इहा कम जी ॻाल्हि कई। फ़क़ीरा, बाक़ी हिकिड़ो कमु कयो। कमु इहो आहे त हिन वॾे हाथीअ जो बिलो कयो। बाक़ी रहियो इहो बलूंगड़ो, पाण ई वीचारो हेॾे होॾे लोड़ा हणी हणी पूरो थी वेंदो। नंढो रहिस दिलमुराद खान जीअं ई ॻोठ पहुचंदो आहे न, इन निहाल जे छोरनि जो मथो ई ख़राब थी वेंदो आहे। बाबा, इहो जहिड़ो ज़रूर थींदो। हिकु चकर चाचे कादन फ़क़ीर ऐं बादल जे गिचीअ में हथ विधा न त सॼी ज़िंदगीअ लाइ अहिड़ो सबक़ सिखी वेंदा जो पूरी ज़िंदगी यादि रखंदा। घटि ॾींगा निहाल जा छोकिरा बि न आहिनि पुट। इहो झेड़ो थियो त वॾो नुक़सान थींदो। अलाह पनाह ॾींदो इन छेड़े खां, पंहिंजा पाण में आहिनि, ठही वेंदा। मुंहिंजी मां ख़ैर कीअं थींदो? इहो निहाल खान चुणंद तूं खणी वेठो आहे। जेसीं ताईं इहो बभड़ न भड़कंदो न, इन निहाल खे सुकून असुल मिलंदो। तव्हां छॾियो परावनि झेड़नि जी पचर। हूर जो सोच, अॼु वञी पंहिंजे भाउ सां मिली शादीअ जी तारीख़ रख। जेसीं ताईं इहो दिलमुराद खान ॻोठ में आहे न,
इहो अता क़दर कंहिंजी ॻाल्हि ई कोन ॿुधंदो। अम्मा चाचा कादन त हिन वक़्तु घर ईंदो ई न आहे त बाबा वञी कंहिंसां ॻाल्हाईंदो। बानो तूं वञी भाई बशीरा जे कननि ते इहा ॻाल्हि विहारे अच। मूंसां जेकर अदा मिलियो न मां बि हुन सां ॻाल्हि चोरे छॾींदुसि। साहब छा पिया ॾिसो? करीमा ॾिसां थो त हिन फाइल में घणा केस दर्ज आहे। साहब सभु जा सभु फाइल तव्हांखे खाली मिलंदा। छो करीमा? साहब हिते जंहिंसां बि नाइंसाफ़ी थींदी आहे उहो पंहिंजी फरियाद खणी रईस भूरल खान ॾे वेंदो आहे ऐं उते ई केस दाख़िल थींदा आहिनि ऐं उते ई मसइला हल थींदा आहिनि। हिन जो मक़सदु त हितां जो कानून भूरल खान वटि केत आहे, उते ई थाणा लॻल आहे ऐं उते ई अदालत आहे। साहब शुक्र कयो इहो असांजे मथे जो सूर ख़तमु आहे। हिन जो मक़सदु त तव्हांजो सुकी पघार मां गुज़र थी थो वञे। हर फसल ते साहब असांखे भूरल खान जे तरफ़ां कुझु न कुझु मिड़ी मिली वेंदो आहे। हाणे इहे पिन जा हथ वधाइण छॾे जेको कुझु तव्हांखे वठिणो आहे उहो छिनी वठो। हाणे हिते अहिड़ो माहौल पैदा करणो आहे जेको रेस भूरल खान जे संभालण खां ॻरो थी वञे ऐं उहो मजबूर थी असांखे अॻियां करे। सम्झी त वियो हूंदे न करीम? मज़ो अची फायर कुझु न बाजी छोकर कपूर कयो अथनि। बाबा कहिड़ो कारनामो कयो अथनि? मां त चवां थो जादू कयो अथनि, जादू। उहो छोरो आहे दिलमुराद ख़ान उन जे चोरनि हिकिड़ो ई फायर कयो डिशू वरी जो थोरो पेर जी दथ कढियो। चोर छा कयो? चोरो भॼंदो वञी कमरे जी कुंड वसाई आहे। हाणे छोरा तुंहिंजो भॼण। बाबा जेकॾहिं इन्हनि जी जॻह ते मां हुजां न त मां त पंहिंजी जॻह खां चुराई न हा। बारूद का कहना तो तहां सभिनी खे वॾो शौक़ु आहे न? त उठो खणो हथियार। इहा रांदि तहां मूंसां खेॾो, मूंसां। भॼे असुल ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह ॿनियुनि में सूर काहे पिया न। तव्हांजी हेॾी वॾी वॾी आहे, तव्हांजे ॿनियुनि में त घणा सूर हूंदा। असांजे ॿनियुनि में बि मिड़े ॿ टे सूर लिका पिया। उन्हनि खे भॼाइण लाइ छोरनि खे फायरिंग कई। ॿियो त कुझु कोन थियो। फसल मां सूअर कीअं तड़प आहिनि इहो तोखे अॼु मां थी ॿुधायां। मां असां जेकॾहिं साउट दिलमुराद मथां फायरिंग कयूं हा त पोइ बस फ़क़ीरा बस। तुंहिंजूं हरकतूं मां घणो ई बर्दाश्त कयूं आहिनि ऐं कन खोले ॿुधी छॾ। तुंहिंजे घर जी गुंदीअ में एतिरा दाणा ई न हूंदा जेतिरो मूं पंहिंजी हवेलीअ में बारूद भरे रखियो आहे। जेकॾहिं ॿीहर तहांजे तरफ़ां दिलमुराद खान सां का अहिड़ी छिछोर पाई थी त तहां सभिनी खे बारूद जे ढेर ते विहारे हिते ई धक सां उॾाए छॾींदसि। वक़्तीअ जी ॻाल्हि खे एॾो हल्को न सम्झिजो, न त वॾे हज़ार में अची वेंदो तहां सभु। मुफ़ादन जी रुगो छिकताण आहे, न रिश्तन जी सुञाण न ॼाण आहे। मुफ़ादन जी रुगो छिकताण आहे, न रिश्तन जी सुञाण
सुञाणन ॼाण आहे फसादिना छड़ी फैलाए दहशत हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत 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 रियासत